नौजरवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर में खबर ईंदालो त मटियारी में भी पेशावर वाक़े के खिलाफ शिया उलमा काउंसिल के सॾ ते एहतजाजी रैली कढी वई। रैली मस्जिद ज़ैनुल आबदीन खां निकिती, जेका शहर के मुख्तलिफ इलाइक़नि मां गश्त कंदी प्रेस क्लब ते पहुती, जिते मुज़ाहिरनि रोड ब्लॉक करे छॾियो। अॻवाननि पेशावर बम धमाके जी सख्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई ऐं मुलविस जवाबदारनि खे केफ़र किरदार ताईं पहुचायो वञे। एहतजाजी रैली जी अॻवानी ज़वार तालिब हुसैन कई, जिन में कुर्बान अली हैदरी, मौलाना एजाज अली, मसूद हुसैन ऐं ॿिया करे रहिया हुआ, जिन जो चवणु हुयो त वफ़ाक़ी हुकूमत जेके रियासत मदीना जो दावाऊं करे रहियो हो, हाणे मुल्क अंदर शिया सरेआम क़त्ल थी रहिया, मस्जिदुनि अंदर असांजे माण्हुनि खे शहीद कयो पियो वञे। हिन वक़्त ताईं रुगो वफ़ाक़ी हुकूमत टीवी ते वेही मज़म्मत कयूं ऐं अमली कदम खयां वञनि ऐं मुलविस जवाबदारनि खे सख्त सज़ा ॾिनी वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।